साबिर, सदाईं तोखे मूंखां इहा ई शिकायत रही आहे न त तो मूंखे मोहब्बत ॾियण में कंजूसाई पा कई आहे, पर हाणे त पक थी न त मोहब्बत सिर्फ़ तूं न पर मां बि तोसां मोहब्बत कंदी आहियां। किरण, पक त मूंखे पहिरियां खां ई हुई, पर छा साबिर, वक़्तु सदाईं बेरहम बणिजी कलूर कंदो रहियो आहे, उन में मुंहिंजो कहिड़ो कसूर? कसूर त मुंहिंजो बि कोन हो किरण। मां तुंहिंजी मोहबत में एतिरो त मजबूर थी पियो हुअमि जो तोखां सवाइ हीअ सॼी दुनिया मूंखे कूड़ी ऐं बेवफ़ा लॻंदी हुई। मिठा, वक़्तु बावफ़ा थी सघे थो, हयाती बेवफ़ा थी सघे थी, पर किरण तुंहिंजे प्यार सां वेसाघाती नथी करे सघे। किरण, मां वक़्त जी कयल वेसाघातनि खे विसारे छॾियो आहे। मूंसां एतिरो असो कलूर हिन क़िस्मत कयो आहे, मुंहिंजे नसीब जी खोटी किरण, ऐं उनखे यादि करण सां दिलि जा छुटल फट ताज़ा थी पवंदा आहिनि। तुंहिंजी दिलि त मुंहिंजे सीने में समायल आहे साबिर, मां उनखे ईअं सांडे रखियो आहे जीअं सोनारो सोन खे सांडे रखंदो आहे। केतिरो असो तुंहिंजे इश्क में पचंदो रहियो आहे किरण, हाणे त साॻी आड़ा में कोन साड़ींदीअ न। हाणे असांजी ज़िंदगी में जुदाई जा ॾींहं कोन ईंदा साबिर। किरण वापसी जा सभु दरवाज़ा बंदि करे तुंहिंजी मोहब्बत खे माणण आई आहे। हाणे तुंहिंजे हथ में आहे, मारी या पोइ जियारी। किरण, देर आया दुरुस्त आया, देर सां मोहब्बत जी मोट ते मां हरव न आहियां। मुंहिंजी दिलि में तुंहिंजी मोहब्बत जो अॼु बि एतिरो क़दुरु आहे जीअं सिंधूअ जो सिंधियुनि सां। हा, पर सिंध ते त धारिया ऐं धाड़ेल कब्ज़ो कंदा था अचनि। तुंहिंजी दिलि में त को चोर न आहे न साबिर। किरण, तुंहिंजे न मिलण ताईं वहमनि जो कोयड़ो चढ़ियल हुयो, पर राति खां वठी हीअ दिलि अहिड़ी उजरी थी पई आहे जहिड़ो खीर। त पोइ कुर्ब जी कची तंद खे पको कजे न साबिर। किरण, ॿियो सभु ठीकु आहे। मां अॼु ई वकील सां ॻाल्हायां थो, सुभाणे कोर्ट में हली पाण निकाह कंदासीं। विकी, वरी बि मां चवां थो, सच ॿुधाए, न त सॼी हयाती हिन जेल में गुज़रंदई। मूंखे का बि ख़बर न आहे सूबेदार साहब। तोखे सभु ख़बर आहे। मूंखे सच सच ॿुधाए, तव्हांजी दहशतगर्दी खे केरु थो जियारे? ॿुधाए, केरु आहे उहो इंसानियत जो दुश्मन? साहब, मूंखे मारणो अथई त भले मार, पर मां बेख़बर आहियां। जमादार जी सर, हिन खे वण में टंगे ऐं शीखूं गरम करे हिन जे पूरे जिस्म ते सोराख़ कयोसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।